सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु। व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा आताकुमुर रसूलु फ़ख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। व बिस्सनदिल मुत्तसिल मिन्ना इलल इमामिल बुखारी क़ाल हद्दसना आदम इब्न अबी अयासिन क़ाल हद्दसना शुअबतु अन क़तादत अन अनस रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। सलाह शरीफ पढ़ो बड़ी आवाज़ से। मोहतरम अज़ीज़ दोस्तों और मुसलमान भाइयों, माशाअल्लाह इन सर्दी के मौसम में अवां अल्लाह के राज़ी करण जी नियत सां हिते गॾु थिया आहियो। जेके साथी अल्लाह के राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहिनि पंहिंजा हथ मथे खणनि भला। ॿियो त को मक़सदु कोन्हे न। अल्लाह के राज़ी करण जी नियत सां आया आहियो त पोइ अव्हांखे ख़ुशख़बरी हुजे। जो हदीस में अचे थो जंहिं जॻह ते बाना अल्लाह के राज़ी करण जी नियत सां गॾु थींदा आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जे उथण खां अॻु में उन्हनि जे समूरनि गुनाहनि खे माफ़ फरमाए छॾींदो आहे। हाणे जेके अवाम अल्लाह के राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहिनि उहे थोरा वेझा अचनि। जेके बद खाइण आया आहिनि या बरोचन वारो कमु करण आया आहिनि तो भले पंहिंजी जॻह ते वेठा हुजनि। जज़ाकुमुल्लाह। सी लॻो पिया जेतिरो गॾिजी वेंदा इंशाअल्लाह बरकत थींदी, ख़ैर खूबी थींदी। बाक़ी पां मुसलमान आहियूं, पांखे कोरोना ते अमल कोन्हे करो। जज़ाकुमुल्लाह। हाणे थोरो उठवे बंदि कजा ऐं मुख़्तसर बयान कंदुसि इंशाअल्लाह। असां वॾा वॾा मुक़र्रर हज़रत साईं मौलाना ख़ान मोहम्मद पठान साहिब, हज़रत मौलाना अब्दुल कदीर, हज़रत मौलाना अल्लामा अब्दुल्ला समू साहिब ऐं ॿिया वॾा वॾा आलिम आहिनि जेके अव्हां जे साम्हूं बयान कंदा। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनि जो हिते अचणु वेहण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। मुंहिंजा मोहतरम दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस मां जे साम्हूं पढ़ी आहे। उन हदीस जो पहिरीं आउं करियां थो तर्जुमो ऐं पोइ उन हदीस में जेको कुछ बयान थियल आहे उनके ॿ चार लफ़्ज़नि में आउं सम्झाइण जी कोशिश कंदुसि। अल्लाह साईं खां दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे सही सम्झाइण जी, असां ऐं तव्हां समूरनि मुसलमाननि खे क़ुरान ऐं हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब चओ आमीन। असांजे बुखारी शरीफ जी रिवायत आहे, हज़रत अनस फरमाए थो नबी साईं फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। पाण फरमायाऊं त तव्हां मां को बि माण्हू तेसि ताईं मोमिन कोन्हे जेसि ताईं उन जे दिलि में मूं मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी मोहब्बत मां ऐं पीउ खां औलाद खां
खां दुनिया जे समूरन इंसानन खां ज्यादा कोने जेसताईं असांजे दिल में मदीने वारे साईं इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत मां ई पे खां औलाद खां दुनिया जे इंसानन खां ज्यादा कोने तेसताईं अल्लाह जो रसूल फरमाए तो अमी मोमिन कोने। हाँ यो तो हदीस जो तर्जुमो हाँ जगह अवां खां पुछा त मियां अवां के अल्लाह जे रसूल जी मोहब्बत आए त अमी सब हथ मथे खणी भी रहंदा त असां के अल्लाह जे रसूल सां मोहब्बत आए ऐं इन में को शक कोने त असी बराबर गुनहगार आहियूं बराबर सीए कार आहियूं बराबर असां दाढ़ियूं कुराए छॾियूं आहिनि बराबर असां जा कम गुठा आहिनि बराबर असी नमाज कोन था पढ़ूं पर अल्हम्दुलिल्लाह असां जी दिल में हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत सजी दुनिया का मथे आए इन जो यो ही सबब आए जेकॾहिं केॾो बि गुनहगार मुसलमान हुजे उन जे साम्हूं जेकॾहिं मदीने वारे साईं जे खिलाफ केरु लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे त उन सां विढ़ण जे लाइ तयार थी वेंदो आहे उन खे क़त्ल करण जे लाइ तयार थी वेंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से असांखे इहा तौफ़ीक़ अता फरमाए छो त असांजो नबी सचो आहे असांजो नबी सचो आहे या कोन्हे सब चओ बराबर सचो आहे जेको कूड़ा नबी आहे न जेके कूड़ा नबी अवां जे इलाइक़े में संजे जेके उन जा मञण वारा आहिनि गुलाम कादियानी संजे उन जा जेके पोइ लॻाइन न अवां खे पतो पए त ही कादियानी आहे उन खे सॾ करे 360 गारियूं ॾिजा गुलाम कादियानी खे हराम कोन जे मुंह में भरो पए। सचो नबी जो कोंदो आहे तेजी मोहब्बत दिल में अची करे बंजंदी आहे। मुंहिंजा दोस्तों हां अल्लाह जो रसूल फरमाए तो तवां मां को भी माण्हू तेसताईं मोमिन कोन्हे जेसताईं उन जे दिल में मदीने वारे साईं इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सब गरजी चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत मां ई पे खां औलाद खां ऐं दुनिया जे समूरन इंसानन खां वधीक छाजे करे एक नंबर जी गाल दुनिया में इंसान जने के सां मोहब्बत कंदो आहे ओ तदे थी जा जने सामू वारो इंसान सां मोहब्बत करे अवां के पेंजी मां सां प्यार आहे अवां के पेंजे पे सां प्यार आहे अवां के पेंजे औलाद सां प्यार आहे अवां के पेंजे संगति सां मोहब्बत आहे छाजे करे त हू अवां सां मोहब्बत जो करे मां सां मोहब्बत आहे छो त मां मोहब्बत कई आहे सजे पे सां मोहब्बत आहे छो त पे मोहब्बत कई आहे यार सां मोहब्बत आहे छो त यार मोहब्बत कई आहे। हाणे हेडा न्यार असी ॾिसूं था त असां ई तव्हां सां हिन उम्मत सां सजे तोसां ई मूंसां मदीने वारे साईं इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी प्यार कयो आहे जेकी मोहब्बत कई आहे कसम आहे खुदा जो न के यार पेंजे यार सां एडी मोहब्बत कई आहे न पे पेंजे पुट सां एडी मोहब्बत कई आहे न मां पेंजे थन प्यार पुट सां वो मोहब्बत अची करे कई आहे जेका मोहब्बत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसम आहे खुदा जो असां तव्हां सां जी करे कई गाल सही आया कोन आई बराबर अल्लाह जे रसूल मोहब्बत कई आया कोन कई आहे। हां मुखे करो जवाब दी जा असी तवी सब मुसलमान आहियूं असां जो ईमान आहे त असी मरंदासीं असां जे मरण खां पोइ हिसाब ऐं किताब आहे असां जे मरण खां पोइ कब्र आहे असां जे मरण खां पोइ कब्र या जन्नत जो बाग आहे या जहन्नम जो खड्डो आहे असां जे मरण खां पोइ मैदान महशर आहे जिते सिज असां जे मथे ते अची करे बीहंदो जेडी केर के कम कोन ईंदो असां के को बि ख़बर कोन आई जो मौत ईमान ते तो थिए या अल्लाह माफ करे ईमान ते नथो थिए असा के का खबर कोने त कब्र जन्नत जो बाग थी बंजे या अल्लाह माफ करे जहन्नम जो खड्डो थी बंजे का भी खबर कोने पर आ पेंजी गाल करा दो को भी करे असा के अल्लाह जे जप में बलुड़क वाण कोन आया कदे 2 मिनट उठी करे खुदा जे दरबार में आया हुजू पेंजी कब्र के याद करे असी रुना हुजू पेंजी मौत के याद करे असी रुना हुजू कदे असा जे अखिन मा गोड़ा गिरा हुजन असा के पेंजो कदे फिक्र कोन थियो आहे पर कुर्बान वना मदीने वाले साईं हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुती मुबारक की मिट्टी दा कसम है खुदा जो रात जो तहज्जुद जो टाइम है सजी दुनिया सुती पई है सब मदीने वाला सुता पिया हैं सब मक्के वाला सुता पिया हैं बिनी जानन जो सरदार नबी अल्लाह जे सामू नमाज वेठो पढ़े केड़ो नबी है जेको नबियन जो सरदार नबी है केड़ो नबी है अन अव्वलो मयु हरेको हेलकल जन्नते फयफ्तहिल्लाहु ली फयुदखिलुनिया व मय फुकराउल मोमिनीन
जंहिंजे हथ में जन्नत जूं चाबियूं आहिनि उहो नबी आहे। कहिड़ो नबी आहे? अन हामिलो लिवाल हमद बियदी तहतो आदम वमन सेवा, जंहिंजे हथ में अल्लाह जे हमद जो झंडो आहे, सभु नबी उन जे पोयां आहिनि। कहिड़ो नबी आहे? जेको क़यामत जॾहिं शफ़ाअत करण वारो आहे। कहिड़ो नबी आहे? जेको हौज़े कौसर जो मालिक आहे। कहिड़ो नबी आहे? जंहिंखे रब साईं जेॾी महिल नज़र अची करे विझंदो तेॾी महिल चवंदो ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सलासम इश्फ़ तो शफ़, हाणे तूं सिफारिश कर जीअं तूं चवे थी आऊं अल्लाह क़बूल करण जे लाइ तयारु आहियां। उहो अज़ीम नबी राति जो तहज्जुद जी नमाज़ पढ़े थो, ज़ारो क़तार अखियुनि मां ॻोड़ा वाए पियो, रोए पियो। छाजे करे रोए पियो? पंहिंजी ज़ात जे करे कोन पियो रोए, पंहिंजी फातिमा जे करे कोन पियो रोए, पंहिंजे अली जे करे कोन पियो रोए, पंहिंजे नाठियुनि जे करे कोन पियो रोए, पंहिंजे सोरनि जे करे कोन पियो रोए, पंहिंजे साहबा जे करे कोन पियो रोए। कसम आहे ख़ुदा जो अखियुनि मां ॻोड़ा हारे रब खे चवे थो आहे अल्लाह आऊं तेसि ताईं पियो रोअंदुसि जेसि ताईं मूंखे पक थिए त क़यामत ताईं अचण वारा सभु मुंहिंजा उम्मती मूंसां गॾु जन्नत में हलण वारा बणिजी वञनि। मुंहिंजा दोस्त मूंखे ॿुधायो कॾहिं सॼे कंहिंखे सां एतिरी मोहबत कई आहे, सवाल ई पैदा कोन्हे आई। अम्मा आयशा फरमाए थी जॾहिं अल्लाह जो रसूल राति जो नमाज़ पढ़ंदा हुआ, सम्झे फला तसल अन हुस्नहिन व तूलहिन, बुखारी जा लफ़्ज़ आहिनि। फरमाई जेॾी महिल मुंहिंजो साईं नमाज़ पढ़ंदो ऐं पुछण वारा पोइ पुछ न त नबी साईं केॾी डिघी नमाज़ पढ़ंदा हुआ, पुछण वारा पोइ पुछ न त साईं जी नमाज़ में केॾी न सुठाई ते अची करे बीच बणजंदी हुई। सॼे तूं ऐं आऊं नमाज़ पढ़ंदा आहियूं, जेकॾहिं थोरी डिघी सूरत पढ़ी वरितीसीं, इमाम साहब पढ़ी वरिती, सॼे सलाम वराए सभु मुले ते चढ़ी वेंदा, ॿिया मुला ख़्यालु कोन करिए असां पोड़ा माण्हू भियो कोन था सघूं, डिघी सूरत असां कोन था पढ़ी सघूं। पर ॿिन्ही जाननि जो सरदार नबी राति जो तहज्जुद में बीठो आहे। मुस्लिम शरीफ में रिवायत आहे हज़रत अनस चवे थो साईं जी नमाज़ पढ़णु शुरू कई आहे, पहिरीं रकात में सूरत बकरा पढ़ी आहे, ॿी रकात में सूरत आल इमरान पढ़ी आहे, सॼे ॿी रकात में सूरत निसा थी करे पढ़ी आहे, ॿिनि रकातनि में 86 पारा अल्लाह जे रसूल क़ुरान जा पढ़िया आहिनि। दुआ कहिड़ी पियो घुरे? दुआ घुरे तो ऐं अल्लाह मुंहिंजी उम्मत खां राज़ी थी, ऐं अल्लाह मुंहिंजी उम्मत खां राज़ी थी, ऐं अल्लाह मुंहिंजी उम्मत खां राज़ी थी। तूं ऐं आऊं अञा दुनिया में आया कोन आहियूं, असांजे लाइ पंहिंजे लुड़कनि खे वाइण वारो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा दोस्तो अहिड़ी मोहबत कंहिं सां कोन कंदो। सॼे हज़रत अम्मा आयशा फरमाए थी, सॼे मुस्लिम में रिवायत आहे, फरमाई अल्लाह जा रसूल अव्हां खे ओहद जी जंग में इलाही तकलीफ़ आई। ओहद जी जेका जंग थी हुई तंहिंमें अल्लाह जे रसूल जा ॾंद मुबारक शहीद थिया, खोद तंहिंजा कड़ा साईं जिन जे गिलनि मुबारकनि में फासी पिया, रत वहण अची करे लॻो, बेहोश थी करे नबी साईं किरी पिया। अम्मा पुछो अल्लाह जा रसूल ओहद जे ॾींहुं अव्हां खे घणी तकलीफ़ पहुती, भला इन खां बि अॻियां को अहिड़ो ॾींहुं हो जिते तव्हांखे वधीक तकलीफ़ पहुती हुजे? तॾहिं ॿिन्ही जाननि जे सरदार चयो हा आयशा जॾहिं आउं ताइफ़ वियो हुउसि, उते जे माण्हुनि खे सम्झाइण वियो हुउसि, उते जे माण्हुनि खे चवण वियो हुउसि तव्हां जेके कम करियो पिया बाहि में सड़ंदा, जहन्नम में किरंदा, अचो मूंसां गॾिजी जन्नत में हलो। उन्हनि मुंहिंजी ॻाल्हि कोन ॿुधी, मूंखे गुठा लफ़्ज़ ॻाल्हायूं, मूंखे घटवध ॻाल्हायूं, छोरा मुंहिंजे पोयां बचे छॾूं, जिन मूंखे पथर हयां ऐं पट ते वञी करे किरियसि, मूंखे ख़बर कोन्हे त मुंहिंजो होश हो अला कोन हो। जीअं अखियूं खोलियूं त मूं ॾिठो पिए त ॿ क़िस्म जा मलाइक जेके ककर में बीठा आहिनि, ही जिब्रील आहे, ही उहो मलाइक आहे जंहिंजे हथ में जबलनि जो निज़ाम आहे। जिब्रील चयो साईं अस्सलामु अलैकुम, मूं चयो वालेकुम सलाम। जिब्रील चयो साईं ही मलाइक आहे, जबलनि जो निज़ाम हिन जे हथ में आहे। जेकॾहिं तूं चवे त ही ताइफ़ जे ॻोठ वारा ॿिनि जबलनि जे विच में रहनि था, जेकॾहिं चाहे त ॿिन्ही जबलनि खे मिलाए इन्हनि खे पीसे ख़तमु करे छॾिया, इन्हनि जो वजूद ई ख़तमु थी वञे, तेॾी महिल मुंहिंजे साईं जे अखियुनि मां ॻोड़ा किरी पिया, हथड़ा खणी करे दुआ घुरई आहे अल्लाहुम्मा दे क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून। ऐं अल्लाह बराबर उन्हनि मूंखे ज़ख़्मी कयो आहे, बराबर उन्हनि मूंखे तकलीफ़ ॾिनी आहे, पर आऊं ऐं अल्लाह अञा बि हिन ॻाल्हि खे पसंदि कोन थो करियां त उहे जन्नत में वञनि। ऐं अल्लाह अहिड़ियूं हज़ार तकलीफ़ूं बर्दाश्त करण जे लाइ तयारु आहिनि, पर मुंहिंजूं अखियूं तॾहिं थधियूं थींदियूं जॾहिं इहे सभु मूंसां गॾु जन्नत में हलण वारा बची वञनि। मुंहिंजा दोस्तो अहिड़ी मोहबत कंहिं सां कोन कई आहे जेका मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहबत कई आहे। दुनिया जो दस्तूर आहे जॾहिं केरु कंहिंसां मोहबत कंदो आहे, प्यार कंदो आहे, लेवल तब्दील थींदी आहे त इंसान जा तालुकात ख़तम थी वेंदा आहिनि। बराबर अवां जो यार हो, सॼो ॾींहुं अवां कुलरी बाज़ार में गॾु पिया हलिया, उमरकोट में अवां हलवा गॾु पिया खाधा, सॼे पर अल्लाह से हुनखे पैसो ॾिनो, हाणे तूं ग़रीब आई आहे, हू अमीर थी वियो आहे त तोसां यारी हुन ख़तमु करे छॾी आहे। कल्ह तो जहिड़ो अॼु चेयरमैन थियो आहे त तोखे सलाम करण जे लाइ तयारु कोन्हे आई। मुंहिंजा दोस्तो जॾहिं इंसान जी लेवल तब्दील थींदी आहे तॾहिं यार विसरी वेंदा आहिनि, पर क़ुर्बान वञा इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोरा ते चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सॼे मुंहिंजा दोस्तो मुंहिंजो साईं मके में सुता पिया आहिनि, अल्लाह साईं जिब्रील खे मोकिलियो ऐं
जिब्रील मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जो रसूल हां वञन पिया किथे बैतुल्लाह का बैतुल मुक़द्दस 1.25 लाख नबी पोया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगिया एडी वडी इज्जत लगी पई है अल्लाह जो रसूल वञन पिया पेरी आसमान से अल्लाह जा करोड़े मलाइका मोहम्मद के इस्तकबाल में बिछा आहिन पेरी आसमान का सत्य आसमान का सिदरत मुंतहा ताई सिदरत मुंतहा का शरीफ अकलाम ताई शरीफ अकलाम का कान काब कौसैन इन मकाम ताई जो अल्लाह के सामू वञी करे वेठा अल्लाह से फरमाए तो वकान काब कौसैन औ अदना मोहम्मद मुझे सामू वेठो है मुझे विच में ऐ मोहम्मद के विच में फकत बिन हथन जो फासलो तो अची करे बंजे एडे वडे मकाम ते अल्लाह जो रसूल पहुतो है जिते दुनिया जो इंसान ते थयो पर को मलाइक पर तो पहुंची सके उते भी अल्लाह से फरमायो ऐ नबी तोते असा जी सलामती हुजे तेरे मोहम्मद मुस्तफा फरमायो अस्सलामु अलैना व अला इबादिल्लाह सालिहीन ऐ अल्लाह मुते तो सलामती पर जेके गरीब उम्मती पोया छडे आयो या उनन ते पंजी सलामती नाज़िल फरमाए मजा दोस्तों एरी मोहब्बत के सा कोन कई है जेका मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उम्मत सा मोहब्बत अची करे कई है एरी मोहब्बत के सा कोन कई है हेरा तवज्जो कजा मजा दोस्तों सने हिकड़ो वक्त एड़ो इंदो है जरे इंसान के सब शे विसरी विंदी है इंसान जे मरण जो टाइम थिंदो है सकरात जो टाइम थिंदो है रूह निकरंदो पियो है यार विसरी विंदा है माइट विसरी विंदा है दोस्त विसरी विंदा है पर अल्लाह जो रसूल हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी पसान में समझे आखिरी पसान में बुखारी जा लफ्ज़ हैं सजे वफे सकरात नबी साईं जा आखिरी सजे पसाद अची बंजन केडी माल बेहोशी में आइन केडी माल होश में आइन केडी माल बेहोशी में आइन केडी माल होश में आइन जिब्रील आयो है सामो अची बिठो अल्लाह दे रसूल अमा जो वक्त खत्म थी चुको है अल्लाह से मुके मोकिलो है जेके अमा जी मर्जी हुजे तन्या अमा जी हयाती वधाई वने तेरी माल अल्लाह दे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये कौन चयो अल्लाह का पूछिए तो फातिमा के बारे में केड़ो फैसलो है अल्लाह का पूछिए तो हसन हुसैन के बारे में केड़ो फैसलो है अल्लाह का पूछिए तो मुझे अली के बारे में केड़ो फैसलो है अल्लाह का पूछिए तो अबू बकर उमर उस्मान के बारे में केड़ो फैसलो है जिब्रील अल्लाह का पूछिए तो मुझे उम्मत के बारे में केड़ो फैसलो है हाँ हर वक्त असा के जे याद अची करे कयो है वो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जात है मोहब्बत थींदी आ तने जरे सामू वारो मोहब्बत करे अल्लाह जे रसूल असा सा मोहब्बत कई है हां असा के गुरजे कासिम अल्लाह जे रसूल सा मोहब्बत करे मोहब्बत कंदा इंशाअल्लाह जोरा दे जो वजावा सा जो इंशाअल्लाह मोहब्बत कंदा इंशाअल्लाह सजे रसूल जी